सुंदर संतन चईया ये भी प्रार्थना कंदा कयो प्रभु अंत समय तुंहिंजी याद बणियल हुजे, अंत समय तुंहिंजो नाम मिले। चङनि भलनि खे ये कृपा न थींदी आहे। केॾी महिल असां ॾिसंदा आहियूं अंत समय कंहिंजो कंहिंजो जीअं निकट हूंदो आहे, मान लो कोई हॉस्पिटल में आहे, कोई वीचारो बेड ते आहे, ॾाढी तकलीफ़ आहे, पोइ उन्हनि खे घर परिवार ई यादि ईंदो आहे, मिट माइट ई यादि ईंदा आहिनि, कई ॼणनि खे दुकानदारी यादि ईंदी आहे, लोभ ई यादि ईंदो आहे, लालच ई यादि ईंदी आहे, ॿियो कुझु न। छोजो इहो भगवान जी कृपा जे बिना त संभव ई न आहे कि अंत समय कंहिंखे भगवान जी यादि अचे। वो तो कंहिं विशेष ते ई कृपा थींदी आहे। चओ हरे राम। हिकिड़ा पति पत्नी हुया, घरवारी भजन न कंदी, पति ॾाढो भजन कंदो, भक्ति कंदो, तो भगवान के प्रार्थना कंदो कि प्रभु कृपा कजा, अंत वेली सुहेली कजा। वॾा भी ये प्रार्थना कंदा तो प्रभु अंत समय तुंहिंजी याद अचे। तो हिकिड़ी प्रार्थना कंदे कंदे ये भी चवंदा मुंहिंजे परिवार ते भी कृपा कजा, प्रभु अंत समय उनके भगवान जो नाम मिले, भक्ति मिले, कृपा थे, दया थे। जबकि घरवारी भजन न कंदी, घरवारी जी तबियत खराब थी, हॉस्पिटल में एडमिट थी, ॾाढी तबियत खराब, ॾाढी। डॉक्टर ने जवाब ॾिनो कि भैया कुछ ही समय जो है, बस मेहमान तव, बाक़ी त ॾाढी इन जी हालत खराब आहे। कुदरती उन्हनि जा जेके गुरु हुया उन ई शहर में हुया, उन्हनि खे न्यापो मिलियो त गुरुदेव पाण हली आया, चयूं भैया इन ई शहर में आया आहियूं त हलो, जेके ये शिष्य आहिनि सेवक आहिनि इन्हनि सां मिली था अचूं। पतीअ खे धीरज ॾिनो, चयूं भाई भगवान जी रजा हाणे तोखे मञणी पवंदी, भगवान जी जेकी लीला आहे, कृपा, हिम्मत रख, हिम्मत रख। उनखे खूब हिम्मत ॾिनऊं, संतन अंदर विया उन माईअ सां मिलण जे लाइ। चओ हरे राम। कंडीशन ॾाढी ख़राब, त संतन ओॾी महिल उते वेही करे विष्णु सहस्त्र नाम जो पाठ कयो, भगवान जे नाम जो उच्चारण कयो, प्रभु जो मंत्र, नाम जो जेको मंत्र आहे उहो उच्चारण कयो, उनजे कन में वियो। चओ हरे राम। वो मंत्र नाम उनजे कन में वियो, मुख सां उनजे भी नाम निकतो, जीवन भर भक्ति न कई। चओ हरे राम। संत बस उन कमरे को बाहर निकता, डॉक्टर आया, चयूं भैया हो गया काम, यानी वो माता हली वही। चओ हरे राम। वो हली वही, और संतन जी अखियुनि में आंसू अची विया, संत भावुक थी विया। कंहिं पुछियो बाबा तहां भावुक थी आयो, तहां त धीरज, अरे चयूं न न वो माता वही, उन जे लाइ मां भावुक नथो थियां, वो त संसार जो नियम आहे, अॼु हो वही आहे, कल असां सभु हली वेंदासीं, उन जे लाइ नथो रहां। त पोइ तव्हां अखियुनि में आंसू अची विया, भावुक थी विया आहियो। संतन चयो हे माता ॾिस, भजन न कंदी, कीर्तन न कंदी, सत्संग में न ईंदी, पर भगवान जी लीला ॾिस, भगवान इन ते केॾी वॾी कृपा कई आहे कि अंत समय इन जे कन में, इन जे मुख में नाम अची वियो। चओ हरे राम। ये कृपा भगवान कीअं करे छॾी? तॾहिं संतन चयो इनजो जेको पति आहे न, इन जे भक्तिअ जो लाभ इन अम्मा खे मिली वियो। चओ हरे राम। इन माता के भी मिली वियो। उन भजन जेको कयो, उन जेकी प्रार्थना कई रोज, तो भगवान इन माता ते भी कृपा कई, न त चङनि भलनि खे नाम न मिलंदो आहे। चओ हरे राम। ईअं ई थींदो आहे न, कंहिंजो अंतिम समय साम्हूं ईंदो आहे त पोइ डॉक्टर भी चवंदा आहिनि भैया सबको बुला लो, मिलवा लो। असां भी छा कंदा आहियूं, हा इन खे भी घुराए अचो भाई, बाबा खे ॾिसी वञो, अचो इन खे ॾिसी वञो, मिली वञो। अरे ओॾी महिल त भगवान जो नाम हले, भक्ति हले। जीवन भर त असां इहो ई कयो आहे न, हिक ॿिए खे ॾिठो ई आहे। चओ हरे राम। हिक ॿिए सां मिलिया ई आहियूं, कोई फ़ाइदो थियो आहे भाई? हाँ? चओ हरे राम। हा बिल्कुल बिल्कुल, तव्हां दर्शन करे अचो, मिली अचो, मुलाक़ात करे अचो, पर एतिरी भी त व्यवस्था कयो कि वो भजन करे, उन जे कननि में नाम वञे, भक्ति वञे। चओ राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। अंत समय त घट में घट सवली थी वञे भाई। जीवन भर इन ही दलदल में फाथल हूंदासीं त पोइ कीअं सवली थींदी अंत समय? ॿुधायो, अंत वेलो कीअं सवलो थींदो? थोड़ो सो त असांखे ऊंचो उथणो पवंदो। महात्मा बुद्ध